आज़म शहबाज शरीफ कतर के अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। फोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म ईरान ते इसराइली हमले खां पोइ ख़िते में पैदा थियल छिकताण जी मज़म्मत कई वई। वज़ीर आज़म पारां सूरतहाल इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ गणती जोगी करार ॾिनी आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान हमेशह कतर संदसि अवाम सां गॾु बीठल रहंदो। अवां खे अपडेट कयूं पिया नाज़रीन इन अहम ख़बर जे हवाले सां त वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। फोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म ईरान ते इसराइली हमले खां पोइ ख़िते में पैदा थियल छिकताण ते मज़म्मत कई वई। वज़ीर आज़म पारां सूरतहाल इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ गणती जोगी करार ॾिनी आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान हमेशह कतर ऐं संदसि अवाम सां गॾु बीठल रहंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। अहम ख़बर खां अवां खे नाज़रीन अपडेट कंदा पिया हलो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। फोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म ईरान ते इसराइली हमले खां पोइ ख़िते में पैदा थियल छिकताण जी मज़म्मत कई वई। वज़ीर आज़म पारां सूरतहाल इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ गणती जोगी करार ॾिनी आहे। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान हमेशह कतर ऐं संदसि अवाम सां गॾु बीठल रहंदो। अवां खे अपडेट कयूं पिया त वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। अहम अपडेट्स अवां सां नाज़रीन शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कतर जे अमीर शेख तमीम बिन हमद सां फोन ते राब्तो कयो आहे। फोन ते राब्ते दौरान वज़ीर आज़म ईरान ते इसराइली हमले खां पोइ ख़िते में पैदा थियल छिकताण जी मज़म्मत कई वई। वज़ीर आज़म पारां सूरतहाल इलाइक़ाई अमन ऐं इस्तेहकाम लाइ गणती जोगी करार ॾिनी वई। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान हमेशह कतर ऐं संदसि अवाम सां गॾु बीठल रहंदो।